नाज़रीन, दादो में मेहरान टीवी जे कैमरामैन कुर्बान खोसो जे भाणे जेके हथियारबंदनि गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे, उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे इशफाक मलिक। जी इशफाक, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू में अॼु ही अफ़सोसनाक वाक़ियो अॼु फजर महिल पेश आयो आहे। मेहरान टीवी जो सीनियर कैमरामैन आहे कुर्बान खोसो, उनजो भाणेज जेको आहे सजाद खोसो, जेको महिमान थी आयल हुयो दादू में, उनजो गोलियूं लॻल लाश हथ आयो आहे। अहिड़ो इतलाह ते बी सेक्शन पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे जेको आहे तो सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो। लाश जेको आहे सो ज़रूरी कार्रवाई बाद संदसि वारसनि हवाले कयो वियो आहे। अहिड़ो इतलाह जंहिंमहिल घर पहुतो आहे त घर में सोराम मतल आहे। कैमरामैन कुर्बान खोसो जो चवणु आहे त जेको तक़रीबन 3:30 बजे धारे खेसि कंहिं दोस्त फ़ोन कई त ॿाहिरि अचो त चांहि पिणु हलूं। उनखां पोइ हू ॿाहिरि निकितो त घिटी में ओचितो फायरिंग जो आवाज़ु थियो। असां हुते पहुतासीं त उन ॾिठोसीं त जेको आहे सो असांजे नौजवान खे जेको आहे सो गोलियूं लॻल हुयूं। इतलाह ते उनखे असां अस्पताल पहुचायोसीं, पर हू उते ज़ख़्मनि जी सट न थियण ते फ़ौत थी वियो आहे। हुनजो चवणु आहे त असांजी कंहिंसां बि दुश्मनी न आहे। SSP दादू खां इहो मुतालबो कयूं था त इन क़त्ल में जेके मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको आहे जांच करे उन्हनि खे फौरी तौर ते जेको आहे सो गिरफ़्तार कयो वञे। सीनियर कैमरामैन कुर्बान खोसो जो इहो बि चवणु आहे त हू जेको संदसि भाणेज आहे सजाद, उहो कोटड़ी जी ख़ुदा वारे इलाइक़े में रवासी हुयो ऐं हीउ हिते दादू में साणसि महिमान थी आयो हुयो, जंहिंखां पोइ हीउ अफ़सोसनाक वाक़ियो आहे। दादू प्रेस क्लब पारां इन वाक़े जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई वई आहे। SSP दादू खां इहो फौरी तौर ते मुतालबो कयो वियो आहे त इन जेको क़त्ल में मुलविस जवाबदार आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते गिरफ़्तार कयो वञे। जी इशफाक, तव्हांजी महिरबानी।